साईं मुंहिंजा प्रोग्राम यादुनि जे सफ़र में मुंहिंजी ख़ूबसूरत नसरी तहरीर जी चूंड कई आहे। ॻोठ हाजी अनवर हाले पोटो लॻ कड़ियो कंवर खां मोहम्मद असलम हाले पोटो। हा पिरी साज शरीर में तुंहिंजी सार जी तंद चुरी पई आहे, जेका मन जी माठार में छोलियुनि जो रूप वठी दिलि जे साहिल खे भञी बोर करे रही आहे। मुंहिंजूं सभु आरज़ू त उन मछेरे जी उमेद जियां थी पियूं आहिनि, जेको जुगनि खां शिकार जी तलाश में समुंड जे लहरुनि सां नातो निभाईंदो अचे। हा पिरी मुंहिंजी ज़िंदगी जूं मिड़ेई आसूं विछोड़े जे गहरे सागर सां ई बखिजी वियूं आहिनि, जीअं समुंड ऐं साहिल जो पाण में मुदतुनि खां मिलाप जो अणटुट रिश्तो रहियो आहे। दर्द जे महान सागर मां निकिरण जा जतन कंदे कंदे ज़िंदगी जूं अलाए त केतिरियूं बारूं विञाए चुको आहियां। तुंहिंजे मिलाप जूं सरहदूं मूंखां ईअं दूर आहिनि जीअं चकूर खां चंड परे आहे। हा पिरी पाण लाइ छो दरिया जे ॿिनि कपरनि जीअं वेझा हूंदे बि हिक ॿिए सां हथ मिलाए नथा सघूं। वक़्त जी सितम ज़रीफ़ी पंहिंजे राहुनि में रुख जी दीवार जीअं आॾो अची पंहिंजे मुसाफ़ितुनि जे मिड़नी पेचनि खे रोके छॾियो आहे। बेवसी जो आलम त इंतहान खे छुई चुको आहे। उन समूरे अलिमे खां पोइ बि हीअ दिलि हिमत हारण लाइ तयारु ई न आहे, छो त तुंहिंजे यादि जो सरगम हिन दिलि जे तारुनि सां मिली दर्दीले आलाप जो रूप वठी चुको आहे। तुंहिंजी सार खां पोइ मन में तुंहिंजी तात ऐं तलब जा केतिरा ई सुर छिड़ी था पवनि ऐं आऊं मदोशी जे इंतहान ताईं पहुची वञा थो। उन आलम खां पोइ तुंहिंजे मिलण जी आस जागी पई थी ऐं तुंहिंजे मिली पवण जो उत्साह अंदर जे मिड़नी अहसासनि में ख़ुशबू विखेरे छॾे थो ऐं रूह रक्सान बणिजी थो पए। मन जे समूरनि मायूसियुनि खे झार जीअं उॾारे प्रीत जी पोख खे पचाइण जूं कोशिशूं कंदो आहियां। हा पिरी तोखे त का बि सार सताए नथी, तुंहिंजे मन अङण ते के बि सार जा पखी वलर करे नथा लहनि। तुंहिंजे अंदर जे मौसम में असांजी यादि जा के बि भूरा बादल न आहिनि बरसिया। तो त कॾहिं बि मुंहिंजे ओसीड़े में का राति तारा ॻणींदे न आहे गुज़ारी। हा पिरी तोखे त इहा बि सुध न आहे त लाड़ जूं शामूं तो बिन कीअं न मातमी वेस पाए राति खे पंहिंजे आगोश में वठनि थियूं ऐं पखियुनि जा ख़ूबसूरत वलर बि तुंहिंजे विछोड़े ते फिज़ाउनि में दर्दीला आलाप छॾींदे गुज़रनि था।